अस्सलाम वालेकुम दोस्तों, की आहियो? ठीक आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? बोले तो एकदम झकास लगा पिया आहियो। अॼु सॼी सिंध वसे पई माशाल्लाह सां, सॼी सिंध में बारिश थी आहे ऐं उन बारिश में असीं तव्हांखे भलीकार चऊं था। आऊं आहियां तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अॼु सलाम। त बहार सफ़ा वसे पई हा? बहार सफ़ा वसे पई। छा त मौसम आहे, छा बिल्कुलु त बिल्कुलु हवाऊं आहिनि ऐं वरी अहिड़े मौसम में अहिड़ी बारिश में वरी असांजे प्रोग्राम ज़बरदस्त। अॼु तव्हां सभु पंहिंजे घरनि में वियो आराम सां सुकून सां। हा, बसि थोरी सी गुज़ारिश आहे असांजी वापडा वारनि खे ऐं के इलेक्ट्रिक वारनि खे, महिरबानी करे इहो 9 खां 11 ताईं महिरबानी करे लाइट अॼु बंदि न कजो, छो त बारिश थींदी आहे न त उहो लाइट वारा वापडा वारा या के इलेक्ट्रिक वारा बस थोड़ी बारिश छा थी ऐं बस लाइट बंद कर बिल्कुल बिल्कुल सही। सॼी संगत के सलाम कंदासीं। कैसे हैं मोहित भाई? आप कैसे हैं आप सब? कैसे हो जॉन भाई? वो हैरी क्या चाइना से आया या चाइना में चला गया? हाँ, अभी आएगा सो अॼु बि हमेशह वांगुरु कोशिशि कंदासीं त तव्हांखे ख़ूबसूरत ऐं प्यारा प्यारा गीत तव्हांजे साम्हूं पेश कजनि। पोइ जेको हाल हूंदो आहे असांजो तव्हांजे साम्हूं पेश कंदा आहियूं ऐं तव्हां जूं वरी कॉल्स जेके हूंदियूं आहिनि उहे असांजे प्रोग्राम खे 4 चंड हणी छॾींदियूं आहिनि। सो तव्हांजी कॉल्स जो बेचैनी सां इंतज़ारु रहंदो। स्क्रीन ते नंबर तव्हां ॾिसंदा हूंदव त तव्हां ॿुधाइजो त तव्हांजे इलाइक़नि में मींहुं पए पियो। असां वटि बि पए पियो, हैदराबाद में पियो आहे, कराची में पियो आहे, सखर, लाड़काणो, नवाबशाह, हर जाइ ते चवां पियो न सॼी सिंध अॼु माना ईअं वसकारो थियो आहे हिते। कल्ह खां वठी मुंहिंजे ख्याल में इहो बारिशनि जो सिलसिलो स्टार्ट थियो आहे। गर्मी बि त हुई भाई, गर्मी बि केॾी हुई, दुआऊं घुरियूं आहिनि असां मींहुं वसे अलाह करे। अच्छा, असां वरी माण्हुनि में हिकिड़ी क्वालिटी हूंदी आहे त जेॾीमहिल मींहुं गर्मी हूंदी आहे न पोइ चवंदा अलाह साईं को मींहुं वसाए। वरी जॾहिं मींहुं ककर झुड़ भरिजी ईंदो आहे पोइ चवंदा आहिनि अबा हीअ त ॿोड़े छॾींदो, हीअ ककर त ॿोड़े छॾींदा। सो अलाह साईं जी इहा रहमत हूंदी आहे। उहा वरी ज़हमत असांजा जेके वरी हिते जेके हुकुमरान हूंदा आहिनि, जेके हिननि सभिनी शयुनि खे संभालींदा आहिनि, उन्हनि ज़हमत करे छॾींदा आहिनि। सो वरी किथे किथे बिल्कुलु ईअं रोड रस्ता ख़राब थी वेंदा आहिनि ऐं लाइट जो केतिरो घणो प्रॉब्लम वॾो इशू थींदो आहे। अच्छा, अगरि अधु कलाक मींहुं वसे थो त 12 कलाक लाइट हली वई आहे। अधु कलाक मींहुं वसियो त माना 24 कलाक लाइट वई। ऐं ॿी हिकिड़ी स्पेशल तव्हां सभिनि खे रिक्वेस्ट बि आहे, गुज़ारिश बि आहे त हिन मींहं में पाण चाहींदा आहियूं नंढड़ा ॿार हूंदा आहिनि उहे घरनि खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। ॻोठनि में ॿाराड़ियुनि में त ईअं हूंदो आहे त नाला हूंदा आहिनि, वाटर ठहियल हूंदा आहिनि ऐं इन तरीक़े जा खंभा बि लॻल हूंदा आहिनि लाइट जा। सो ॿारनि खे इन्हनि खां थोरो परे रखो। ऐं जेके वरी शहरनि में रहंदा आहिनि जीअं हैदराबाद, सखर, कराची, लाड़काणो, जेके शहरनि जा अगरि ॻाल्हि कजे त उन्हनि में वरी जेके मेन होल्स हूंदा आहिनि न, जंहिं ड्रेनेज जा जेके मेन होल्स हूंदा आहिनि उहे बि फिल थी वेंदा आहिनि। सो महिरबानी करे ॿारनि खे घरनि खां ॿाहिरि न कढो। तव्हां पंहिंजे घरनि में ई मींहं खे इंजॉय कयो ऐं अगरि वधीक इंजॉय करिणो अथव त असांजो प्रोग्राम वेही ॾिसो। असीं तव्हांखे फुल एंटरटेन कंदासीं, तव्हांखे लम्हा ब लम्हा तव्हांखे न्यूज़ पिया ॾींदासीं त असां किथे किथे मींहुं पए पियो। छो तव्हां पुछंदा त तव्हांखे कीअं ख़बर पवंदी, असांखे कीअं ख़बर पवंदी? तव्हां असांखे कंदा कॉल्स, तव्हां कॉल्स करे असांखे ॿुधाईंदा त किथे किथे मींहुं पियो ऐं तव्हांखे मींहं में कहिड़ो गानो यादि पियो अचे। सो इहो असांजे प्रोग्राम में तव्हां कॉल्स करे असांखे ज़रूरु ॿुधायो। हाणे अचूं था म्यूज़िक जी तरफ़, मौसीक़ी जी तरफ़। ऐं मौसीक़ी जी इन करे बि ॻाल्हि कंदासीं त 21 जून ते आलमी मौसीक़ी जो ॾींहुं हो। सॼी दुनिया में मौसीक़ी खे मतिलबु उनजो ॾींहुं सेलिब्रेट कंदा आहिनि। कॉल आहे, ॾिसूं था त पहिरीं कॉल कंहिंजी। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आमिर भाई छा हाल आहे? हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आमना पिया ॻाल्हायो शायदि? न, मां मारिया पई ॻाल्हायां। मारिया पिया ॻाल्हायो? जी। मारिया किथां पिया ॻाल्हायो? जी, रानीपुर मां। रानीपुर मां? जी। अच्छा, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? प्रोग्राम सुठो पियो लॻे तव्हांखे जेको असांजो? फर्स्ट क्लास आहे। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु आहियां मां। कुझु ॿुधायो असांजे प्रोग्राम में तव्हांजी कॉल लॻी वई आहे। अच्छा मारिया, मींहुं पए पियो? न, हिते बारिश इलाही घटि पई आहे। माना पियो ई त आहे न। आमिर भाउ, मां तव्हांजी ॾाढी वॾी फैन आहियां। मां 8 इयर्स खां वठी तव्हांखे लाइक कंदी आहियां। अच्छा, वॾी महिरबानी अदी, वॾी महिरबानी। तव्हां मूंखे लाइक कंदा आहियो। इहा ॻाल्हि फरज़ाना जे साम्हूं न ॿुधाईंदा कयो। हा, इहा वरी फरज़ाना वरी चवंदी त दादा तव्हांजी वॾी उमिरि आहे। सो महिरबानी। मारिया का फरमाइश हुजे तव्हांजी? जी, मूंखे फरमाइश आहे तव्हांजो पंहिंजो ई सॉन्ग कॾहिं आमिर सावल याद। हा, बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। वॾी महिरबानी मारिया, तव्हां असांखे कॉल कई। इन सॉन्ग जी तव्हांखे तमामु घणी फरमाइश आहे। तमामु घणी फरमाइश आहे। जॾहिं खां वठी प्रोग्राम असांजो स्टार्ट थियो आहे, असां हिकिड़ो दफ़ो
एक दफ़ा तो परफॉर्म किया था, एक गुनगुना लेते हैं। हो कदिया मिल सांवल यार वे, हो कदिया मिल सांवल यार वे, मेरे लूलू चीख पुकार वे, मेरे लूलू चीख पुकार वे, कदिया मिल सांवल यार वे, हो कदिया मिल सांवल यार वे। ज़बरदस्त ज़बरदस्त। वाह, वाह। इहो गानो केॾी महिल ॻाईंदासीं, पूरो ॻाईंदासीं, फ़क़ो ॻाईंदासीं। एॾी सुठी कंपोज़िशन आहे ऐं इहो शाइरी बि ॾाढी इहो बढ़िया। इहो बेसिकली गानो आहे त ख़ान साहब जो, पोइ इनखे मुख़्तलिफ़ सिंगर्स, जावेद बशीर साहब बि इनखे परफॉर्म कयो। बेसिकली खाना ये खान साहब का है, गाना जो है ये खान साहब का है, फिर जावेद बशीर साहब ने भी परफॉर्म किया था, फिर हमने भी किया था, पोरी के इलाही ड्रामनि में भली हो न, बिल्कुल हाँ, ड्रामनि में, ड्रामनि मां हिट थियो आहे इहो। जी जी, बर्थडे आज, अरे वाह 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 वाह, अॼु मैडम हुमेरा चन्ना जी बर्थडे आहे, सो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। अदी असांजी तमामु सिंध जी सूंह, असांजी सिंध जी सुञाणप, असांजे पाकिस्तान जो नालो। बिल्कुलु बिल्कुलु, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि हुमेरा चन्ना जी रखे। बर्थडे आहे त हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे अदी हुमेरा, हैप्पी बर्थडे टू यू। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं अदी हुमेरा जे बारे में आऊं अगरि ॿुधायां त हिकिड़ो त असां गाॾी खाते जे हवाले सां हैदराबाद में असांजो पाड़ो हिकिड़ो ई हो, ऐं जेको उन्हनि जो हस्बैंड आहे उहो मुंहिंजो नंढड़े हूंदे जो ई दोस्त आहे, नंढड़े हूंदे जो, हाणे चई सघां थो नंढड़े हूंदे जो मुंहिंजो दोस्त आहे। सो अदी हुमेरा तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे, अलाह साईं हुनखे हयाती ॾे, सॼी दुनिया में पाकिस्तान सिंध धरती जो नालो रोशन कयो अथसि। ॾिसूं था हाणे कंहिंजी कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। सदा मौजूद, केरु पियो ॻाल्हाए भाउ? अरे भट्टी साहब ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॾिसो पिया, शुरू थियो आहे सफ़ा सफ़ा। वाह 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 वाह, इरशाद इरशाद। जी जी अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, सब ख्याल लॻो पियो आहे। प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे जेको? प्रोग्राम फर्स्ट क्लास लॻे पियो, A1 लॻे पियो, नंढा ॿार सभु ॾिसण पिया। जी जी हा, तव्हां छा ॿुधाईंदव असांखे अॼु? ॿुधायां तव्हांखे? जी जी हा, ॿुधायो, गानो ॿुधायो को। अॼु तव्हां ई ॿुधायो। तो मूं ते सितम सोहण सनम केॾो कयो आहे, हिकु प्यार सिवा ॾो हिकिड़ो मूं खटियो आहे। वाह वाह। तो मूं ते सितम सोहण सनम, हिकु प्यार ॾियो इक़रार ॾियो वादे वफ़ा, पोइ बि तेरी मूं सां करी तूं थो लॻाऊं, लुटिजी वियो चैन कुझु कीन रहियो आहे, हिकु प्यार सिवा ॾो हिकिड़ो मूं खटियो आहे, तो मूं ते सितम सोहण वाह 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 वाह, क्या बात अरे है, भट्टी वाह जबरदस्त, वाह भट्टी साहब वाह। साथ ये song मुझे बुधाया कौन सा गाना है? क्यों हमसे खफा हो ये जान तमन्ना, भीगे हुए मौसम का मजा क्यों नहीं लेते। वाह 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 वाह, मौसम भीगे जे हुए। हिसाब सां ई अदा सॉन्ग ॿुधायो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो हाणे तव्हां छा था ॿुधायो असांखे? मां ही उर्दू गज़ल ॿुधाईंदसि। वाह वाह ज़बरदस्त, उर्दू गज़ल आहे फरज़ाना बहार जी आवाज़ में। अचो त हिन बहार जे मौसम में हिन कलाम खे, हिन गज़ल खे इंजॉय था कयूं। मौसीकार आहिनि शोबी अली, ऐं उन्हनि सां गॾु आहिनि मुइज़ ऐं जॉन, ऐं बर्ग हुननि सां गॾु मेज़बानी में फ़राइज़ अंजाम ॾियनि पिया आमिर शाह, ऐं आवाज़ आहे फरज़ाना बहार जो। जी फरज़ाना। इस घर का फर्द था कोई, मेहमान तो
दिल के मुआमलात से अनजान तो न था। दिल के मुआमलात से अनजान तो न था। दिल के मुआमलात से अनजान तो न था। इस घर का फर्द था, कोई मेहमान तो न था। दिल के मुआमलात से अनजान तो न था। थी जिनके दम से रौनक शहरों में जा बसे। थी जिनके दम से रौनक शहरों में जा बसे। वरना हमारा गाँव यूं वीरान तो न था। दिल के मुआमलात से अनजान तो न था। दिल के मुआमलात से अनजान तो न था। जब छोड़ कर गया हमें नादान तो न था। दिल के मुआमलात से अनजान तो न था। दिल के मुआमलात से अनजान तो न था।
ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं इहो ओरिजिनली गानो अताउला न्यासी सर जो आहे। ज़बरदस्त। ऐं इहो जेको कोक स्टूडियो में उहो वारो आहे न हीउ गानो हिकिड़ो? न हे कोक स्टूडियो खां अलावा उन्हनि महफ़िल में ॻायो आहे, महफ़िल जो गानो मुख़्तलिफ़ चैनल्स ते ॻायो आहे। कोक में अञा ताईं इहो सॉन्ग न आयो इहो आहे। गानो कोन हलियो आहे। सुठो गानो आहे इहो, बहितरीनु गानो आहे। शाइरी ॾाढी भली आहे। शाइरी भली आहे ऐं नो डाउट अताउला ईसा ख़ैलवी कमाल जा सिंगर आहिनि। विच में हुननि जी तबियत बि थोरी ठीकु न हुई, पर हाणे माशाल्लाह सां ठीकु आहिनि बिल्कुलु। अलाह साईं हिननि खे हयाती, जेके बि असांजा लिविंग लेजेंड्स आहिनि। कॉल आहे, ॾिसूं था केरु आहे असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। जी केरु पियो ॻाल्हाए? जी सदफ़ पिया ॻाल्हायो? जी सदफ़, प्रोग्राम ॾिसो पिया? सदफ़ छा तव्हां नोट्स पिया यादि कयो? हलो सदफ़, कंहिंजो महिरबानी। मोबाइल कंहिंजो आहे? मोबाइल कंहिंजो आहे? पंहिंजो आहे कंहिंजो आहे ॿिए कंहिंजो आहे? पोइ ईअं छो डिजी डिजी पिया ॻाल्हायो सदफ़? फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? हा ख़ुशि आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो? VIP। सुठो पियो लॻे? हा सुठो। छा ॿुधायूं, गानो ॿुधाईंदो असांखे? न छो? न हाँ फरमाइश कयो। अच्छा, का फरमाइश तव्हांजी? हाँ फरमाइश आहे। कहिड़ी ॿुधायो? इहो ॿुधायो, पहिरियां कोई सनम न हूंदो, मूंखे कोई बि गम न हूंदो। काशिफ जी जी हाँ ज़रूरु ॿुधाईंदासीं, ज़रूरु ॿुधाईंदासीं। हलो ठीकु आहे। हमेशा जी जी तव्हां इलाही सुहिणा, तव्हां इलाही सुहिणा आहियो। अच्छा महिरबानी महिरबानी अदी, वॾी महिरबानी। बसि थोरो मींहं जे करे अॼु थोरो ईअं निखार अची वियो आहे चहिरे ते। वॾी महिरबानी अदी, तव्हां असांखे कॉल कई, वॾी महिरबानी। सफ़ा ईअं मूंखे ईअं शर्मिंदो करे छॾियो। महिरबानी। इहे तव्हां जेके असांखे कॉल्स कंदा आहियो, इहा तव्हांजूं ॻाल्हियूं एॾियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि जो उन्हनि जो असरु असां ते पवंदो आहे, त पोइ तव्हांखे असीं सुठा पिया लॻंदा आहियूं। सो वॾी महिरबानी, तव्हां असांखे कॉल कंदा आहियो ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहियो। ऐं काशिफ़ आगानी जो गानो आहे, कोई पहिरियां सनम न हूंदो हो। तव्हांखे यादि आहे? ॿ लाइन्स, हिकिड़ी लाइन्स, कोई पहिरियां सनम न हूंदो, मूंखे कोई बि गम न हूंदो, कोई पहिरियां सनम न हूंदो, मूंखे कोई बि गम न हूंदो, कोई भी गम न हूंदो, कोई पहिरियां। ख़ासि फरमाइश त उहे तव्हांखे ई आहे न। हलो अदी, तव्हांजी फरमाइश पूरी थी वई। अदी मारिया कंहिंजी? अदी सदफ़। हा अदी सदफ़ जी फरमाइश पूरी थी। हाणे ॾिसूं कॉल आहे, ॿी कॉल आहे, ॾिसूं केरु आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? अक्सा पनो आकिल खां। अक्सा पनो आकिल खां। अच्छा अक्सा, ख़ुशि आहियो? जी तव्हां ठीकु आहियो? असीं बिल्कुलु ठीकु। मींहुं वसियो आहे पन्नू आकिल में? जी इलाही वसियो हुयो। इलाही वसियो? जी। पोइ तव्हां मींहुं में इंजॉय कयो तव्हां? न सुम्हिया पिया हुया। ऐं सुम्हिया पिया तव्हां? आई हाणे वरी पवंदो मींहुं सुबुह जो? हेलो हेलो हेलो। हा अक्सा, फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम अक्सा, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। प्रोग्राम असांजो कीअं पियो लॻे तव्हांखे? माशाल्लाह ॾाढो सुठो लॻे पियो। सुठो पियो लॻे? गानो ॿुधाईंदो, फरमाइश कंदो? तमामु सुठो आहे। गानो ॿुधाईंदो, फरमाइश कंदो? सॉन्ग ॿुधाईंदमि। हा हा ज़रूरु ॿुधायो। आलू आई अक्सा केॾां वई आहे? अक्सा वरी सुम्ही रही, अक्सा वरी उथी वई। हेलो, कॉल ड्रॉप थी वई। कॉल ड्रॉप थी वई। सो मींहुं
पए पियो सो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंखे निंड बि ईंदी हूंदी केरु सुम्ही बि रहियो हूंदो बिल्कुलु ईअं बि आहे थधिकार थी वई आहे त ऐं राति जे टाइम आहे त केरु अच्छा वरी हिकिड़ी शइ आहे ॿारहाड़ी में मींहुं पवंदो आहे त ॿिनि पेरनि खां ई पियो पवंदो आहे न हा शहरनि में वरी सुता पिया आहियूं फजर जो पइजी वियो हलियो हा या हिते जेको टाइमिंग न आहे न माना अहिड़े टाइम शहरनि में मींहुं थो अचे जहिड़े माण्हू इंजॉय नथो करे इन जे पोयां बि हिकिड़ो रीज़न आहे इन जे पोयां रीज़न इहो आहे त ॿारहाड़ी में न तव्हां ग्रीनरी इलाही ॾिठी हूंदी हा बिल्कुलु हा ग्रीनरी इलाही आहे सरसब्ज़ उते इलाही आहे असांजे शहरनि में वणी कोन्हे को वण आहिनि जेके उहे ॿ टे कटे छॾिया अथनि उते बि घर ठाहे उते बि घर ठाहे छॾियो अथनि सो उते ॿार वण पोखियो भाई वण पोखियो कंहिंजी न ॿुधो तव्हांजो पंहिंजो दिलि आहे त तव्हां वण पोखियो घर जे ॿाहिरि हिकिड़ी कुंडी रखी छॾियो न उहो बि तव्हांखे ऑक्सीजन ॾींदी सो कॉल आहे असां सां गॾु ॾिसूं केरु आहे हलो अस्सलाम वालेकुम ॾाढो एक्टिव डायरेक्टर आहे अॼु एंडी शर्मा सफ़ा ई हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ठीकु आहियो हा बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां केरु पिया ॻाल्हायो जी किथां पिया ॻाल्हायो प्रोग्राम ॾिसो पिया कीअं पियो लॻे तव्हांखे प्रोग्राम जी जी मां नायला बतूल फ्रॉम गड़िया सिंघा डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी अदी तव्हां पंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर भेण ॿुधाइजो तव्हां एॾो ईअं एॾा ईअं तकड़ में सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾियो त मूं चयो हाणे शनाख्ती कार्ड नंबर बि ॿुधाए छॾ अल्हम्दुलिल्लाह भेण प्रोग्राम ॾिसो पिया जी 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 कीअं पियो लॻे हा चे ॻाल्हायोसि अल्हम्दुलिल्लाह अदी मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजे साम्हूं आहियां माशाल्लाह ॾाढा प्यारा था लॻो माशाल्लाह तव्हां पंहिंजो ॾाढो सुठो मेंटेन कयो आहे महिरबानी थैंक यू आऊं बि नंढड़े हूंदे खां फरज़ाना खे ईअं ई ॾिसंदो अचां अधिका फरमाइश कुझु गानो ॿुधायो अदी असांखे गानो नथी ॿुधाए सघां गानो ॿुधायो अदी फरमाइश इहा आहे त तव्हां पई कोई बि तव्हां पंहिंजी पसंदि असांखे सॉन्ग ॿुधाए छो त असांजी पूरी फैमिली तव्हांजो शो ॾिसे पई हलो तव्हांजी सॼी फैमिली खे असांजी तरफ़ खां अस्सलाम वालेकुम ऐं इंशाल्लाह तव्हांखे ई प्रोग्राम असांजो ॾिसंदा रहो हर हफ़्ते असांजे प्रोग्राम खे ईअं एंजॉय कयो ऐं मुंहिंजी अम्मी खे पर्सनली सलाम कयो अम्मी अस्सलाम वालेकुम अम्मी जान अस्सलाम वालेकुम थैंक यू सो मच वॾी महिरबानी अदी ॾाढो प्रोग्राम आहे सुठो ॾाढो सुठो माशाल्लाह वॾी महिरबानी थैंक यू अॼु तव्हां हिकिड़ी शइ नोटिस कई त असांखे पहिरें सेकंड में शुरू जूं कॉल्स में असांजी भेणुनि ई फोन कयो आहे ॿाहिरि सभु ॿाहिरि मींहं में वेंचण विया हूंदा न हुननि खे फोन बि हथी न मिलिया हूंदा अचण वारा आहिनि अचण वारा ईंदा बसि हाणे एंजॉय करे ईंदा हूंदा न छोकिरा ॿाहिरि वेंदा आहिनि त उहे मोबाइल वरी चार्जिंग ते हणी वेंदा आहिनि न मोबाइल बि घर में पिया अथनि ॿाहिरि पिया वेंचनि ज़बरदस्त वॾी महिरबानी तव्हां सभु असांखे कॉल कयो टाइम आहे असां वटि गाने ते अचूं या अञा कॉल आहे अच्छा कॉल आहे हलो अस्सलाम वालेकुम हेलो मींहुं आहे हेलो मींहुं जी कॉल हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा तव्हां सभिनीनि खे खोड़ सारा सलाम दुआऊं हुजनि वालेकुम सलाम वॾी महिरबानी छा नालो आहे असांजी भेण जो ज़ुबैदा ॻाल्हायां थी ज़ुबैदा पिया ॻाल्हायो ज़ुबैदा किथां पिया ॻाल्हायो कश्मीर खां अदा हा कश्मीर ॾाढो परे आहे कश्मीर खां कराची कॉल कई वॾी ॻाल्हि आहे अदी वॾी महिरबानी अदा तव्हांजे लाइ सोले आहे जी जी हेलो जी जी अदी हेलो अदी कुछ ॿुधाईंदा का फरमाइश का ॻाल्हि का ॿोल कुझु अहिड़ी का शइ अदा तव्हांजी सभु फरमाइशूं जेके सॉन्ग तव्हां चवंदा आहियो ॻाईंदा आहियो जी जी सभु सुठा अदा सभी खे बि खोड़ सारा सलाम अदा सभी खे ॾिसी रहिया आहियूं ऐं ॿिया बि अदा वेठा आहिनि शोभी खे सुभाणे खां कढूं पियासीं शो मां जी महिरबानी भेण का फरमाइश तव्हांजी हा अदा मूंखे ॿुधायो को बि सुठो सॉन्ग मौला सजन खे आन इहो मूंखे ॿुधायो तव्हां पंहिंजी आवाज़ ऐं अदी जी ठीकु आहे वॾी महिरबानी भेण तव्हां असांखे कॉल कई अलाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे तव्हां असांखे कॉल कंदा आहियो सो तव्हांजी हाणे वारी हाणे कलाम जी तरफ़ ईंदासीं सो गानो ही बहितरीनु गानो आहे पाकिस्तानी मूवी जो गानो आहे ऐं सिंगर जो नालो मूंखे यादि न पियो अचे शोभे आपको पता है मोहित भाई ओरिजिनली ये गाना किसने गाया है ये कभी बेकसी ने मारा नहीं ये ओरिजिनली हमारा पाकिस्तानी गाना है फिर इसको हमारे पास मतलब ओरिजिनली हमारा है फिर पड़ोसी मुल्क इन के रीमेक कयो इन गाने के किशोर कुमार जी आवाज़ में सो अचूं था जेको बि हाल आहे तव्हांजे साम्हूं पेश कयूं था सो जी शोभी भाई
ये गजल है ना गीत है कोई, ये मेरे दर्द की कहानी है। मेरे सीने में, ओ मेरे सीने में सिर्फ शोले हैं, मेरी आँखों में सिर्फ पानी है। कभी बेकसी ने मारा, कभी बेबसी ने मारा, कभी बेकसी ने मारा, हो कभी बेबसी ने मारा। गिला मौत से नहीं है, गिला मौत से नहीं है, मुझे जिंदगी ने मारा। कभी बेकसी ने मारा, हो कभी बेबसी ने मारा। मुकद्दर पे कुछ जोर चलता नहीं, वो मौसम है ये जो बदलता नहीं। मुकद्दर पे कुछ जोर चलता नहीं, वो मौसम है ये जो बदलता नहीं। कहीं थी ये बदनसीबी, हो कहीं थी मेरी गरीबी, हो कहीं थी मेरी गरीबी। किस किस का नाम लूं मैं, हो किस किस का नाम लूं मैं, हो मुझे हर किसी ने मारा। गिला मौत से नहीं है, गिला मौत से नहीं है, मुझे जिंदगी ने मारा। कभी बेकसी ने मारा, हो कभी बेबसी ने मारा। बेमुरव्वत बेवफा दुनिया है ये दुनिया तो क्या दुनिया है ये। बेमुरव्वत बेवफा दुनिया है ये दुनिया तो क्या दुनिया है ये। ना कमी थी दोस्तों की, ना कमी थी दुश्मनों की, हो ना कमी थी दुश्मनों की। मुझे दुश्मनों ने लूटा, हो मुझे दुश्मनों ने लूटा, हो मुझे दोस्ती ने मारा। गिला मौत से नहीं है, गिला मौत से नहीं है, मुझे जिंदगी ने मारा। कभी बेकसी ने मारा, हो कभी बेबसी ने मारा, कभी बेकसी ने मारा।
उजालों से वहशत मुझे हो गई है, अंधेरों की आदत मुझे हो गई है। उजालों से वहशत मुझे हो गई, अंधेरों की आदत मुझे हो गई। रहा जब तलक अंधेरा हो कटा खूब वक्त मेरा, हो कटा खूब वक्त मेरा। मुझे चांदनी ने लूटा, मुझे चांदनी ने लूटा, ओ मुझे रोशनी ने मारा। गिला मौत से नहीं है, गिला मौत से नहीं है, मुझे जिंदगी ने मारा। कभी बेकसी ने मारा, ओ कभी बेबसी ने मारा, कभी बेबसी ने मारा, ओ कभी बेकसी ने मारा, कभी बेबसी ने मारा, ओ कभी बेकसी ने मारा। वाह वाह वाह, जबरदस्त excellent. जबरदस्त, क्या बात है, वाह कमाल जो गानो। सर इखलाक अहमद ने गाया, अरे वाह 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 वाह। इखलाक अहमद साहब ओरिजिनली उन्हनि जो ॻायल आहे, पोइ हिन खे मुख़्तलिफ़ सिंगर्स ॻायो जिन में असीं बयूं। सो हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिरी राग में। ऐं सिरी राग में तव्हांखे ख़बर आहे त ख़ूबसूरत ख़ूबसूरत गाना ई हूंदा आहिनि। ऐं वरी असीं कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि जिन ओरिजिनल सिंगर्स इन्हनि गाननि खे परफॉर्म कयो आहे, ओड़ो त ख़ैर असीं नथा ॻाए सघूं, पर असीं कोशिशि कंदा आहियूं न कि थोरो इम्प्रोवाइज़ कजे म्यूज़िक जे हवाले सां, या ऑब्वियसली वोकल्स बि चेंज हूंदा आहिनि। सो उन हवाले सां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे थोरो थोरो इम्प्रूव करे, मतिलबु हुननि त कमाल ई ॻायो आहे, असीं वरी उनखे थोरो मॉडर्न म्यूज़िक विझी थोरो ईअं टीटा 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 ईअं करे। असां उन्हनि जहिड़ो त नथा ॻाए सघूं, हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कंदा आहियूं, पंहिंजे दिलि खे ख़ुशि कंदा आहियूं। अॼु पाण थोरो मौसीक़ी ते था ॻाल्हायूं न। कल्ह 21 जून ते मौसीक़ी जो आलमी ॾियारो, ऐं तव्हां ॾिसो म्यूज़िक जेको आहे रोज़ रोज़ केतिरो चेंज थींदो वञे। हिकिड़ो ज़मानो हो त हिकिड़ी गूंगियूं फिल्म्स हलंदियूं, गूंगियूं फिल्म्स, उन में ॻाल्हाइबो कोन हो, उन में सिर्फ़ु परफॉर्म पियो कबो अखियुनि सां, हिन सां हुन सां। पोइ ओचितो उन्हनि में इनपुट विधऊं, हिकिड़ो को बि साज़ विझी छॾींदा, मतिलबु को हीरो अचे पियो त पोयां आवाज़ु ॾेई छॾींदा टिंग, त माना इहो म्यूज़िक शुरू थी वियो फिल्म्स में। उहो हॉलीवुड में ई तव्हां वठो, छो न उन्हनि खे। वरी पोइ हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो मौसीक़ी जो अगरि सपोज़ पाण पाकिस्तानी म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं त हीअ सभु असांजा म्यूज़िशंस असां सां गॾु इन ॻाल्हि में ॿुधाईंदा त जॾहिं मैडम नूरजान चवंदा आहिनि त जेॾी महिल परफॉर्म कंदी हुई कंहिं गाने जो, को बि गानो, त मैडम सां गॾु के 70-80 साज़िंदा हूंदा, वायलिन वारो अलॻि, 7-8 हारमोनियम वारा हूंदा, 8-10 ढोलक वारा हूंदा, सैक्सोफोन वारा, उन ज़माने जा जेतिरा तबले वारा, बाजन वारा इलाही सारा। ऐं वरी हफ़्तनि जूं हफ़्ता हिकिड़े गाने ते रिहर्सल्स थींदियूं, रिहर्सल्स थींदियूं। पोइ आराम आराम सां उहे 70 मां 60 थिया, 60 मां 40, 40 मां 10, 10 मां 5, 5 मां जो सभु टाइम ते फिक्स अचनि। अच्छा, उहे जेके उन ज़माने में जी बि त ॻाल्हि आहे न, 70 जेके म्यूज़िशंस हूंदा उहे ख़ान साहब हूंदा, ईअं बि न त चइजनि त भाई ईअं ई को अची वियो आहे, उहे माना उन्हनि जा घराना हूंदा पूरा। सो कॉल आहे, कॉल खां पोइ इन ते पाण डिस्कस कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम आमिर भाई। सर केरु पियो ॻाल्हाए? सर जवाद हुसैन, राम शिकारपुर। जवाद भाई ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। आमिर भाई तव्हां ठीकु आहियो? ज़बरदस्त। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? जी जी बिल्कुलु ॾिसूं पिया। पोइ छा ॿुधाईंदा असांखे? ॿुधाईंदुसि फ़िलहाल त अहिड़ो को आहे कोन, त तव्हां पाणी जेको आहे सो असांखे फरमाइश पूरी कयो। अॼु फरज़ान खे रिक्वेस्ट आहे हिकिड़ी, त हिकिड़ो सॉन्ग आहे हलंदे बि हिकिड़ी ग़लती थी मूंखां, जी जी, हुनजी असांखे ॿुधाइनि फरमाइश।
बिल्कुलु 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 तव्हांखे फरज़ाना ज़रूरु ॿुधाईंदी ऐं सुठो थियो तव्हां इहो फरज़ाना खे यादि ॾियारियो त इहो हलंदे बि हिकिड़ी ग़लती थी मूंखां वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई जवाब ऐं तव्हां मां इहो कलाम भुलिजी कोन्हे मूंखे यादि हो छो जो काफ़ी माशाल्लाह हिट सॉन्ग आहे के स्टूडियो तां इहो असांजो मुंहिंजो कलाम मशहूरु थियल आहे ऐं के स्टूडियो ज़बरदस्त हिकिड़ो प्रोग्राम हुयो उनमें ढोलक त हुई कोन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गिटार हुयो अनप्लग्ड हाँ बिल्कुल गिटार ऐं सिर्फ़ु कीबोर्ड ते शोभी हो न बिल्कुल हा शोभी भाई हुयो इहो ही शोभी सिरी राग जी जेका ही बुनियाद आहे ही जेको सिरी राग सीज़न सिरी राग खां अॻु में जी ॻाल्हि उहो ई चवां पियो न त ही जेॾीमहिल के सिलेक्ट कंदो न त ओॾीमहिल हिन चयो हाणे का अहिड़ी सिलेक्शन कयां जो वधनि मुंहिंजा म्यूज़िशियन्स वधनि पोइ म्यूज़िशियन वधिया पोइ हिन सीज़न 1 सिरी राग जो ठाहियो सिरी राग सीज़न 2 हाणे 3 सो कॉल आहे ॾिसूं केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम भाई सर वालेकुम सलाम कंबर शहर खां थो ॻाल्हायां साईं ख़ुशि आहियो अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अल्लाह जो करम आहे प्रोग्राम ॾिसो पिया असांजो जी जी माशाल्लाह बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था तमामु बहितरीन पोइ कुझु कलाम ॿुधायो को असांखे जी को गानो ॿुधायो असांखे हा हा सॉन्ग ॿुधायां थो जी तो मनी मदीना मेहरबान मातम थो करे छॾिया हाय मातम थो करे छॾिया हिकु न के संग लाइजे त पोइ निभाइजे सही था चओ जे तो लाइजे त मां चवां मां त मिंत थो करे वाह 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 साईं हमेशा इहो सॉन्ग ॿुधाइजो प्लीज़ लाइव साईं महिरबानी आउं बिल्कुलु तव्हांखे इहो गानो ॿुधाईंदो पर इहा शाइरी कोन ॿुधाईंदो तव्हां हा इहा तव्हां बसि दुआ कयो अॼु मंज़ूर सखराणी साहिब असांजो प्रोग्राम ॾिसंदो न हुजे महिरबानी सर इनशाला इहो तव्हांखे गानो ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं हींअर असां वटि क्यू लिस्ट में असांजे ॿिया गाना आहिनि सो कोशिशि कंदासीं त उहे गाना तव्हांखे ॿुधाइजनि सो ऐं जेके तव्हांजी फरमाइशूं आहिनि उहे असां लिखूं पिया सभु लिखी वठंदा पना भरे छॾिया आहिनि पेनूं असां ॿिनी वटि सभु साम्हूं ई पियूं आहिनि भई पर असां ॾाढा गाना लिखिया आहिनि हाणे सोचूं पिया त गानो कहिड़ो आहे नाला कहिड़ा आहिनि सो हाणे तव्हां छा था ॿुधायो असांखे तव्हांजो गीत रेडी आहे मुंहिंजो गीत रेडी आहे सफ़ा रेडी आहे तव्हां ॿुधायो न आऊं पहिरीं त ॾिसो गाइस पहिरीं मूं ॿुधायो हाणे तव्हां हूअं चवंदी फरदाना दादा छो आऊं ॻायां न हाणे ॻाए न कॉल आहे असां सां गॾु हेलो हेलो एंडी एंडी हा न सर पोइ तव्हां हिते ॻाल्हायो न तव्हां उते ई पिया ॻाल्हायो हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हा भाई आमिर शाह सां ॻाल्हाइणो आहे अदी आउं आमिर शाह पियो ॻाल्हायां भेण ठीकु आहे दादा आउं बिल्कुलु ठीकु आहियां भेण फरज़ाना ॿार ठीकु आहे बिल्कुलु बिल्कुलु अदी मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ठीकु आहियो अदी अल्लाह का शुक्र है बात की दे मालिक के एहसान प्रोग्राम ॾिसो पिया जी जी आ ॾिसो प्रोग्राम हां कोई फरमाए के कहिड़ी फरमाइश आहे आमिर शाह के हां मना के फरमाए के ये ॿुधाए गानो कहिड़ो गानो ए तूं जी राणी तूं सूं जी राणी ॿुधायां तो वरी कहिड़ी गानो ने ये ॿुधाए पहिरीं गानो इहो ॿुधायो सूंह जी राणी पहिरीं इहो पहिरीं इहो ॿुधायां तो पर मुंहिंजी भेण ॻाल्हाई किथां ठठे मां पई बदीन मां जी जी आ बदीन में खैर सां कंबराणी ॻाल्हायो बदीन सां मूंखे ख़बर आहे ईअं असां सभु हितां जा लाड़ वारा ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं असां सम्झी विया आहियूं मींहुं बि को पियो आहे हुते का जी हा मींहुं ॾाढो पियो आहे थोरो पियो आहे मींहुं कोन पियो आहे हींअर बंदि पियो आहे हाँ मींहुं कोन आहे अल्लाह ये खीण थीन पे पर गोड़ कमशन हींअर बंदि पियो सुभाणे खुली वेंदो मींहुं हलो ठीकु आहे मुंहिंजी भेण तव्हांखे ॿुधायां थो सूंह जी राणी गानो ठीकु आहे जी जी हा जी जी हा दुआउनि में यादि रखजां मुंहिंजी भेण मूंखे बड़ी मेहरबानी अच्छा मीहन में एक शो भाई एक चीज़ हम भूल गए गाने तो याद आ जाते हैं लेकिन बारिश की फिर डिशेस भी अलग होती हैं नहीं पकोड़ा ये तरियल गरम गरम हाँ जलेबी जलेबी हो जानी है गरम गरम हाँ हमारे मोहल्ले में होता था ताजू पकोड़े वाला
जब भी बारिश होती थी ना तो हम तो दौड़ते हुए उसके पास जाते थे, ताजू पकोड़े वाले का पकोड़ा वठी अचूं, वरी डबल रोटी, वरी मथां हिते चटनी। हिते कोन था मिलनि छा कराची में? तव्हांखे कराची पकोड़ा? में अटे वारा पकोड़ा आहिनि, हा इहा ॻाल्हि बेसण घटि अटो इलाही, पोइ ऐं पकोड़ा ई बिरयानी में वरी घर मसालो ताईं घणो। पकोड़ा ई ईअं सुम्हियो रहनि उते ई। मुइज़ भाई, हलो अस्सलाम वालेकुम, केरु? वालेकुम सलाम, आमिर भाई कीअं आहियो? आउं बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां केरु पिया ॻाल्हायो भाउ? गुलरेज स्टैटियो ॻाल्हायां थो लाड़काने खां। जी गुलज़ेर, गुलगेज़, कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? बिल्कुलु आउं ठीकु आहियां, कुझु ॿुधायो असांखे? जी गानो ॿुधायां थो। ॿुधायो। दुआ आहे सिंध जे बारे में, हिकिड़ी अहमद मुकुल जो गानो आहे, इहो ॿुधायां थो। जी जी प्लीज़। ॿुधायो ॿुधायो। हो लहसाई सिंध मूंखे सजाए दे, उतर का छोलाड़ मूंखे वसाए दे। हो लहसाई सिंध मूंखे सजाए दे, हो सिंध सजिया सां डुकर ख़त्म वाह, वाह। कर, हो पंहिंजे प्यारनि जे सदके रहम कर, मारू मिठा मोर मूंखे खिलाए दे, हो मालिक साईं सिंध मूंखे सजाए दे। वाह 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 वाह, ज़बरदस्त। जी भेण। क्या वॾी बात महिरबानी है, सर, ॾाढो वॾी सुठो महिरबानी, आवाज़ आहे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। थैंक यू वेरी मच, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई ऐं ख़ूबसूरत असांखे तव्हां ई कलाम ॿुधायो। हाणे बारी आहे फरज़ाना बहार जी। जी फरज़ाना, कहिड़ो गानो था ॿुधायो तव्हां? मां ही सॉन्ग ॿुधाईंदसि, आवारगी में हद से गुज़र जाना चाहिए। वाह 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 वाह, बारिश जो मौसम लॻो पियो आहे, क्या उन्ही बात मौसम है, जे क्या निस्बत बात है। सां। जी 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 जी। लेकिन कभी कभार, लेकिन कभी कभार तो घर जाना चाहिए, आवारगी में हद से गुजर जाना चाहिए। आवारगी में हद से गुजर जाना चाहिए, लेकिन कभी कभार, लेकिन कभी कभार तो घर जाना चाहिए, आवारगी में हद से गुजर जाना चाहिए, आवारगी में हद से गुजर जाना चाहिए। मुझसे बिछड़ के इन दिनों किस रंग में है वो, मुझसे बिछड़ के इन दिनों किस रंग में है वो, मुझसे बिछड़ के इन दिनों किस रंग में है वो, ये देखने रकीब के घर जाना चाहिए, ये देखने रकीब के घर जाना चाहिए, लेकिन कभी कभार, लेकिन कभी कभार तो घर जाना चाहिए, आवारगी में हद से गुजर जाना चाहिए, आवारगी में हद से गुजर जाना चाहिए। अफसोस अपने घर का पता हमसे खो गया, अफसोस अपने घर का पता हमसे खो गया, अफसोस अपने घर का पता हमसे खो गया। अब सोचना ये है कि किधर जाना चाहिए, अब सोचना ये है कि किधर जाना चाहिए, लेकिन कभी कभार, लेकिन कभी कभार तो घर जाना चाहिए, आवारगी में हद से गुजर जाना चाहिए, आवारगी में हद से गुजर जाना चाहिए। नादान जवानी का, नादान जवानी का,
गुजर गया। शोभी भाई, अब आ गया बुढ़ापा सुधर जाना चाहिए। अब आ गया बुढ़ापा सुधर जाना चाहिए। अब आ गया बुढ़ापा सुधर जाना चाहिए। लेकिन कभी कभार तो घर जाना चाहिए। आवारगी में हद से गुजर जाना चाहिए। आवारगी में हद से गुजर जाना चाहिए। लेकिन कभी कभार तो घर जाना चाहिए। आवारगी में हद से गुजर 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 जाना चाहिए। एक्सीलेंट, ज़बरदस्त। इहो बि कमाल जो हिट गानो पंहिंजे दौर जो ऐं ऑल टाइम हिट आहे। एवरग्रीन सॉन्ग्स में इन गाने जो शुमार थींदो आहे। बिल्कुलु ऐं मूं इन गाने खे अॼु ताईं सदाबहार सॉन्ग आहे जंहिंजो असांखे तमामु घणियूं हर महफ़िल में फरमाइशूं ईंदियूं आहिनि इन सॉन्ग जे लाइ। उते बि तव्हां इहे चवंदा आहियो शोभी भाई अभी न उते वरी को पोड़ो ॻोल्हे करे। हा, कॉल आहे, ॾिसूं केरु आहे असां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो हेलो जी, केरु पिया ॻाल्हायो? हेलो, सनम गोटकी का। सनम पिया ॻाल्हायो। सनम, प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? जी बिल्कुलु आहे प्रोग्राम सुठो आहे। हमेशा ख़ुशि आहियो? आउं बिल्कुलु ठीकु आहियां। कीअं पियो लॻे प्रोग्राम? सुठो पियो लॻे। सुठो पियो लॻे? मींहुं पए पियो घोटकी में? हा, मींहुं सवेरे वियो सुबुह खां। सुबुह खां हो, हाणे न आहे? हाणे न आहे, ऐं कल्ह बि हुयो। अच्छा अच्छा, फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे, उन सां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु सनम कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे अॼु को? सुठो पियो लॻे। सुठो पियो लॻे। को सॉन्ग ॿुधाईंदो? जी मैम, सॉन्ग लॻी ॿुधायो। काल की देर लगी आयो इधर नंबर जी की तमाज बुलवाए साई अदी जबरदस्त। अदी हा, अदी केड़ी फरमाइश है ताजी अदी भेण? सॉन्ग बुधायो नदी। अदी सॉन्ग बुधायो। न सॉन्ग न बुधाई। छो? ये आवाज सही है, हमेशा दे। एडो सुठो आवाज है तां जो। हमेशा दे तो अदी गाज हां भी पड़ी। हेलो बिल्कुल अदी, वडी जी अदी, जी जी हमेशा पानी फरमाइश चलती। अदी मुखे सिर्फ आमिर शाह बुधण पे जे ता फरमाइश ते बुधायो का? जी मुझे अगले हफ्ते हम फरमाइश किए था पूरी लग रही है। केड़ी? केड़ो गानो? केड़ी गानो? ये बातें ये कभी कोई देर खातिर दिया आए। हाँ, बातें ये कभी ना तू भूलना आयो ना। अच्छा ठीक है, गानो हाँ, इहो बुधायो, ब लाइनूं बुधायो। हलो ठीक है, ठीक है, ठीक है। हाँ, यो गानो असां YouTube ते कौन रखना थी। चलो ये अच्छा है, स्केल दे जरा, ये थोड़ा सा ऐसे ही। बातें ये कभी ना तू भूलना, कोई तेरी खातिर है जी रहा, जाए तू कहीं भी ये सोचना, कोई तेरी खातिर है जी रहा, तू जहाँ जाए महफूज हो, तू जहाँ जाए महफूज हो, दिल मेरा मांगे बस ये दुआ, बातें ये कभी ना तू भूलना, कोई तेरी खातिर है जी रहा। यो कमाल जो गानो असां जॾहिं शो कंदासीं इन ही फ्लोर ते त ये गाना हम बड़ा गाते थे, याद है ना? हाँ, जबरदस्त। ही सॉन्ग सुठा है लेकिन मना है ना। ये गाना अरिजीत जा गाना कमाल जा गाना है ना। जबरदस्त। कॉल है, ॾिसूं केरु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी 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 साईं, अस्सलाम वालेकुम।
आलू हेलो हेलो सलाम अलैकुम। वालेकुम साईं टीवी खां परे थी वञो लिया चयो अथनि मींहुं पवण वारो आहे मींहुं पवण वारो आहे टीवी खां पासे थियो हाँ ना टीवी को परे हो सर। हा टीवी खां परे केरु पिया ॻाल्हायो भाउ हेलो सलाम इरशाद ॻाल्हायां थो कोटिया मां साईं। इरशाद पिया ॻाल्हायो कोयटा मां इरशाद ॻाल्हायां थो कोटिया मां पुलिस वारो सर। अच्छा पुलिस वारा आहियो सर ख़ुशि आहियो जी सर सर जी। तबियत ठीकु आहे सर 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 तव्हां फ़ोन कई आहे सर का फरमाइश पुलिस वारो न ॿुधायो त शायदि कुझु घणियूं ॻाल्हियूं थी वञनि। हा साईं हेलो हलो जी 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 सर सर का फरमाइश सर फरमाए न बस साईं सर 2 मिनट प्लीज अगर थे तो सर तव्हांखे कंहिंजे लिए वॾे टाइम को नंबर मिलियो आहे जी जी महिरबानी कयो सर। तव्हां ॻाल्हाईंदा जी साईं सां ॻाल्हाईंदा 2 मिनट साईं। साईं आमिर शाह ॻाल्हाए साईं ॻाल्हाए साईं पियो जा असां चेता आहियोसीं साईं जा असां सर बलूचिस्तान में आहियोसीं ॾाढी सिक लॻंदी आहे सर आउं आमिर शाह आमिर शाह पियो ॻाल्हायां सर तव्हां सां आमिर शाह ई पियो ॻाल्हायां सर 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 ख़रीद आहे सर तबियत सही आहे अलहमदुल्ला सर तव्हां ख़ुशि आहियो सर करम अल्लाह बाज सर दुआ शुक्र आहे बिल्कुलु तव्हां ॿुधायो सर ख़रीद आहे अलहमदुल्ला प्रोग्राम ॾिसो पिया साईं प्रोग्राम तो बिल्कुलु ॾिसो पिया साईं तव्हांजो माशाल्लाह सॼी संगत खे सलाम हुजे असांजी तरफ़ खां साईं थोरो महिरबानी कयो साईं सां लाइव ॻाल्हाए थो महिरबानी कयो थोरो लाइव ॾियो साईं वॾी महिरबानी थी तव्हांजी सर मुंहिंजे सां सिकियल आहिनि सर ड्यूटियूं करे करे मरी आहे साईं सां 2 मिंट सर महिरबानी थी कयो साईं कहिड़ो साईं हेलो हलो अच्छा कहिड़े साईं सां उन्हनि खे साईं ॻाल्हायो कहिड़ो? तव्हां त पंहिंजे बारे में सम्झो सभु शइ ॿियो ॿुधायो केरु? साईं आऊं अच्छा हलो कॉल आहे ॿी ॿियो केरु आहे साईं भाई आहे जाइ गरी त कोन्हे का सो इहे ई तव्हां अच्छा मतिलबु शोभी भाई जा फैन हुजनि असां पुछा न कई मत शोभी भाई नाले चवंदा शोभी हुजनि आपको साईं तो नहीं कहते हैं शोभी भाई बताएं मुझे आपको तो साईं नहीं कहते हैं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा सर कहिड़ा छा नालो आहे सर तव्हांजो सर छा नालो आहे तव्हांजो हा अदा मुंहिंजो नालो नज़ीर अहमद सोलंकी आहे मां प्रोफेसर आहियां लाड़काने खां थो ॻाल्हायां सर अस्सलाम वालेकुम सर कीअं आहियो ख़ुशि आहियो सर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे असां तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह सर मालिक जा एहसान आहिनि प्रोग्राम सर ॾिसो पिया तव्हां असांजो हा हा बिल्कुलु तमामु साईं आमिर शाह साहब तव्हांजो प्रोग्राम A1 आहे तव्हां मुंहिंजी पसंदीदा फनकार आहियो थैंक यू तव्हां सर कोई बि पंहिंजो मूंखे सिंधी में गीत ॿुधाए छॾियो ठीकु आहे सर तव्हांखे बिल्कुलु ॿुधायूं था को बि गानो सिंधी में सर लख कुर्बान लख वॾी कुर्बान करे वॾी महिरबानी सर थैंक यू वेरी मच तव्हां असांखे कॉल कई ऐं प्रोफेसर्स बि असांजा प्रोग्राम ॾिसंदा आहिनि ईअं घटि आहे असांजा प्रोग्राम टीचर्स भी देख रहे हैं हमारा शोभे क्या हुआ सोच रहे हो कुछ सो हींअर टाइम आहे असां वटि एंडी साहब टाइम आहे बिल्कुलु टाइम आहे त हिकिड़ो तमामु ज़बरदस्त गानो आहे हिनखे मोहम्मद रफ़ी साहब ॻायो आहे ऐं शाह नसीर साहब जी पोइट्री आहे शाह नसीर साहब असांजो तमामु प्यारो दोस्त आहे पीर अमजद साहब उन्हनि जा पढ़ ॾाढा आहिनि सो ही उन्हनि जी पोइट्री आहे ऐं मोहम्मद रफ़ी परफॉर्म कयो आहे हिनखे ॿियनि आर्टिस्टनि बि कयो आहे अॼु असीं कोशिशि कंदासीं त इहो ट्रिब्यूट ॾेई सघूं शाह नसीर साहब खे सो अचो त हिन कलाम खे एंजॉय था कयूं जी शोभी भाई ॾिसो आशिक़नि जा इंसाफ़ ॾिसो आशिक़नि जा इंसाफ़ अचनि सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे ॾिसो आशिक़नि जा इंसाफ़ अचनि सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे ॾिसो आशिक़नि जा इंसाफ़
चप चोरे चोरे चप चोरे चोरे चप चोरे चोरे ॾिसो आशिकनि जा इंसाफ़ अचनि सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे ॾिसो आशिकनि जा इंसाफ़ जी मंजिल ओखी उड़ांगी इश्क जी मंजिल ओखी उड़ांगी नो चाहणन तालाब आहे पंध ओरे ओरे पंध ओरे ओरे पंध ओरे ओरे ॾिसो आशिकनि जा इंसाफ़ ॾिसो आशिकनि जा इंसाफ़ अचनि सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे ॾिसो आशिकनि जा इंसाफ़ अचनि सिर घोरे घोरे ॾिसो आशिकनि जा इंसाफ़ ज़बरदस्त। वाह ज़बरदस्त, क्या बात है। अच्छा, ही मोहम्मद रफ़ी साहब जी ॻायल आहे, ही जेको असां मेलोडी जेका ॻाई आहे, ऐं पोइ हिन खे इंडियन सिंगर्स बि अच्छा शायरी बि आई, शायरी इहा ई शायरी ॾिसो, ओरिजिनली आशिक़नि जा इंसाफ़। बिल्कुलु ओरिजिनली शायरी त शाह नसीर साहब जी आहे, नौशेरो फ़ेरोज़ सां हुननि जो तालुक़ु आहे, ऐं कमाल जा सूफ़ी पोइट आहे, ऐं हुननि जा मेलो बि थींदो आहे, हर साल थींदो आहे नौशेरो फ़ेरोज़ में। सो अॼु असांखे पीर अमजद साहब जे वालिद साहब इहा स्पेशल रिक्वेस्ट कई त मुंहिंजे वालिद साहब जी पोइट्री इहा परफॉर्म कजे। सो सर, असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कईसीं, अगरि का हेठि मथे थी हुजे त माज़रत। हींअर वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो अचूं था, हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था श्री राग में। ऐं इन खां पहिरीं जेको असां कलाम ॻायोसीं मोहम्मद रफ़ी साहब जो, ऐं ॾाढा मोहम्मद रफ़ी साहब रेयर सिंधी गाना ॻाया आहिनि, मतिलबु घटि ॻाया सिंधी अथनि त एॾी साफ़ ऐं तमामु बहितरीनु ॻाया अथनि। सिंधी जो ऐं माना पोइ उनखां मोहम्मद रफ़ी ख़ान साहब खे ॿुधी करे माना जेको असांखे गायकी जी त हूअं ई क्लास मिले थी, लेकिन असांखे लफ़्ज़नि जी बि क्लास मिले थी। मोहम्मद रफ़ी साहब जूं मुर्कियूं लाजवाब, बिल्कुलु उहो ॻाल्हि खे त गायकी में त हूअं ई लाजवाब, ऐं क्रिस्टल वॉइस हुई हुन जीअं कोन हिकिड़ी ख़ूबसूरत आवाज़ खे तराशबो आहे जीअं, उहे हुननि जी आवाज़ हूंदी। ऐं अॼु ताईं हुननि जी आवाज़ माशाल्लाह सां फेमस आहे। ऐं तक़रीबन ईअं चइजे त हिंदुस्तान में त खोड़ सारियूं ॿोलियूं ॻाल्हाई वेंदियूं आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में गाना ॻाया आहिनि। असां सिंधियुनि खे इहो फ़ख़्रु आहे, प्राउड फील कंदा आहियूं त मोहम्मद रफ़ी साहब असां सिंधी ॿोली में बि टे चार कलाम उन्हनि परफॉर्म कया आहिनि। सो असां कोशिशि कईसीं इन कलाम खे सुठे तरीक़े सां निभायूं। उहो हाणे वधीक तव्हां ॿुधाइजो असांखे। सो अगरि तव्हां खां प्रोग्राम मिस थी वियो हुजे सो तव्हां यूट्यूब ते बि असांजो। थैंक यू वेरी मच, थैंक यू। कॉल आहे, ॾिसूं केरु आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? अदी जी महविश। अदी महविश, किथां पिया ॻाल्हायो? घोटकी मां? जी। अच्छा, घोटकी जा मशहूर पेड़ा हूंदा आहिनि न? हाँ बिल्कुलु, पेड़ा मशहूर आहिनि घोटकी जा? हाँ, पेड़ा तो मशहूर आहिनि। पोइ मुंहिंजी भेण, कुझु अहिड़ो सिस्टम नथो थी सघे फ़ोन मां ईअं पेड़ा मोकिले ॾियो? अॼु टीं कॉल त असांखे आई आहे घोटकी मां। जी, तव्हांजो आवाज़ थोरो घटिजे थो। अच्छा, हाणे पेड़नि जी ॻाल्हि आई आहे त आवाज़ घटि थी वियो आहे? घटिजे पियो। वाह वाह। अगरि तव्हांखे पेड़ा खपनि था, तव्हांखे ज़रूरु पेड़ा खवाईंदासीं। तव्हां पंहिंजी घोटकी में अचो, छो न खवाईंदासीं? वञ, हाणे पेड़ा खाइण भेण असीं घोटकी अचूं? हेलो। जी जी अदी, प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? हाँ जी, प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं था।
केरु केरु गॾु पियो ॾिसे तव्हां सां? जी मुंहिंजी भेण आहे गॾु। अच्छा, तव्हांजी भेण। प्रोग्राम सही पियो हले अॼोको? हा हा, प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं था गॾु, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो फरज़ाना साहब ॻाल्हायो। तव्हां इलाही ख़ूबसूरत पिया लॻो। अस्सलाम अदी, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी ठीकु, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे अॼोको असांजो? ॾाढो सुठो पियो लॻे प्रोग्राम। सुठो पियो लॻे। तव्हां छा ॿुधाईंदो? गानो ॿुधाईंदो, फरमाइश कंदो? जी आउं फरमाइश बि कंदमि, गानो कोन ॿुधाईंदसि। छो गानो छो नथा ॿुधायो? न मूं गानो कोन थी ॿुधाए सघां, लेकिन मूं आमिर शाह की फरमाइश ज़रूरु कंदसि। जी जी हाँ, ॿुधायो भले फरमाइश। अगले हफ़्ते तव्हांजी फरमाइश कई से या बि सूरत हाल वॼे। कहिड़ी फरमाइश? कौन ॿुधायो? कहिड़ी फरमाइश अदी? राजा मुदस्सिर जो गानो न या बि सूरत हाल वॼे। कंहिंजो गानो? राजा? अच्छा, हाणे तव्हांजी फरमाइश में ॿी करणु चाहियां थी। हलो ॿुधायो। हा ॿुधायो। हेलो। हा हा ॿुधायो, कहिड़ी फरमाइश भेण? ओ काशिफ गाने जो गानो आहे न? कहिड़ो? तेरा कोई सनम न हूंदो, मूंखे कोई बि गम न हूंदो। तव्हां नेक्स्ट वीक मूंखे इहो गानो ज़रूरु ॿुधाइजो। इहो हींअर त ॿुधायो फरज़ाना। हलो तव्हांखे इंशाल्लाह नेक्स्ट वीक इहो तव्हांजे आवाज़ में, तव्हांजी आवाज़ में मुंहिंजी आवाज़ में। हलो हलो, आउं कोशिशि कयां थो भेण। नेक्स्ट वीक मूंखे ज़रूरु जी जी, ॿ लाइनूं आउं तव्हांखे ॿुधायां थो भेण। वॾी महिरबानी, तव्हां असांखे कॉल कई घोटकी मां। तव्हांजे पेड़नि जो इंतज़ारु रहंदो। असांजी एड्रेस तव्हांखे KTN जी ॿुधाए था छॾियूं। असां अगरि तव्हां ख़त जे ज़रिए बि तव्हां असांखे पेड़ा मोकिले सघो था। सिंपल तरीक़ो अथव, काविश अख़बार पढ़ो, काविश जे पोयां एड्रेस सॼी असांजी KTN जी लिखियलु अथव। तव्हां असांजे नाले सां पेड़ा मोकिलिजो। साहड़ पंवर हूंदव, उहो तव्हां खां पेड़ा रिसीव कंदो। ठीकु आहे। अॼु साहड़ पंवर साहिबु ठहे पियो, साउंड इंजीनियर आहे, त साउंड इंजीनियर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि भाई। ऐं अॼु ओबी ते असांजो जुनेद आहे, जंहिंजी लास्ट वीक बर्थडे हुई, सो जुनेद जे लाइ ताड़ियूं वॼाइजो। बाक़ी जेको नोमान आहे, इहो त ईअं ई बीठो आहे हिते न, कैमरा ते अची बीहो, थोड़ा फ्रेम व्रेम ठाहे, हेॾां अची थोड़ा ईअं ईअं करे, पहले जो बनाते थे फ्रेम, ईअं इन आउट यूं करते थे। ही हिकिड़ो नर आहे बस ही हिकिड़ो आहे। चिप्स खाधा सॼा खाधा, तूं मानी घरां कोन खाई आयो आहियां? हा, सभु चिप्स खाई। मूं त ठलो ईअं चयो तोखे। असां हिते लाइव अची विया आहियूं त वरी चिप्स खोले खाई विया आहिनि। हो कोई पहिरियां सनम न हूंदो हो, मूंखे कोई भी गम न हूंदो हो। सनम न हूंदो हो, मूंखे कोई भी गम न हूंदो हो, मूंखे कोई भी गम न हूंदो हो, कोई पहिरियां सनम न हूंदो हो, मूंखे कोई भी गम न हूंदो हो। काशिफ आगाणी बि ज़बरदस्त सिंगर आहे ऐं जो धुनूं बि ॾाढी सुठी हूंदी आहे। काशिफ आगाणी जी वरी धुनूं तक़रीबन काशिफ आगाणी पाण ई कंपोज़ कंदो आहे। बिल्कुलु, तॾहिं त बिल्कुलु हुनजो जेका सिंगिंग जो अंदाज़ आहे, गाननि जो अंदाज़ चेंज आहे, मुख़्तलिफ़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु। काशिफ आगाणी अॼु मिस पिया कयूं काशिफ खे, सो काशिफ अॼु बिज़ी आहे, शूट में बिज़ी आहे किथे। पोइ काशिफ आगाणी कोन जहाज़ चवंदा हुआ, अॼु जहाज़ तूं हलाइजांइ। जहाज़ जो कप्तान अॼु आहे एंडी शर्मा साहब। एंडी शर्मा के लिए भी तालियां बजानी चाहिए सर। हाँ, एंडी शर्मा भी भलो माण्हू आहे, सुठो माण्हू आहे। जुनेद यही कहा, तो तुमने नोमान यही कहा ना, तारीफ़ करूँ। हाँ ठीक है भाई, एंडी तू ग्रेट माण्हू आई, तमामु बहितरीनु माण्हू आई। सो हाणे अचूं था कलाम जी तरफ़। ऐं कलाम आहे कहिड़ो गानो आहे? ही मुंहिंजे एल्बम जो सॉन्ग आहे। ओ एल्बम जो सॉन्ग, मानी पंहिंजे गाननि जी प्रमोशन पाण कंदी आहे तव्हां। सो हिन गाने खे बि इंजॉय कंदा। पर सची में मूंखे इलाही पसंदि आहे, हिन जी शाइरी बि ॾाढी सुठी आहे। ज़बरदस्त। पर हुन खां पहिरीं हिकिड़ी कॉल वठो। बिल्कुलु ज़रूरु वठो। जी जी, हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। सर केरु पिया ॻाल्हायो? सईद अहमद मंगी जैकबाबाद सां पियो ॻाल्हायां सर। साईं ख़ुशि आहियो मंगी साहब? अलाह जा करम, माशाअल्लाह, दुआ आहे। प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी, ही प्रोग्राम तव्हांजो ॾाढो मूंखे वणियो। वॾी महिरबानी। जेका तव्हां मोहम्मद रफ़ी साहब जे लाइ जेको तव्हां मालूमात पेश कई, मां थोरो अञा हिन में इज़ाफ़ो करणु चाहियां थो। बिल्कुलु कयो सर, इहा असांखे सुठी ॼाण मिलंदी। अलाह जा करम, माशाअल्लाह भई, तव्हांजी आवाज़ बि अचे थी। जी 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 सर, ॾिसां पियो। हेलो साईं, केॾां विया? हेलो जी
जी सर जी साईं, ॿुधा मोहम्मद रफ़ी जे लाइ तव्हां जेका ॿुधायो जी। सर मोहम्मद रफ़ी सिंधी हुयो। मोहम्मद रफ़ी साहब सिंधी हुआ? जी सर सिंधी हुयो, शिकारपुर जो रहवासी हुयो, मंगी हुयो ज़ात जो। इहो त ख़बर आहे त शिकारपुर में इज़ाफ़ो ॾियणु चाहियां। बिल्कुलु, इहो असांखे ख़बर आहे त मोहम्मद रफ़ी साहब शिकारपुर जा ई हुआ, पर इहो मूंखे अॼु ख़बर पई आहे त मोहम्मद रफ़ी साहब सिंधी हुआ। सो ऐं मंगी हुया सर। अच्छा, बाय कास्ट मंगी हुआ। वाह वाह साईं, इहा त तव्हां सफ़ा ज़बरदस्त ॼाण ॾिनी आहे असांखे। साईं इहो तव्हां मुंहिंजे जेका पसंदि जो प्रोग्राम हलायो आहे, मां ॾाढी कोशिशि कई तव्हां सां ॻाल्हाइण जी। वॾी महिरबानी सर, इहा तव्हां सुठी, तव्हांजो नालो वरी खां ॿुधाइजो सर। अच्छा, तव्हांजो माइट हो मोहम्मद रफ़ी? जी सर, असांजे ख़ानदान में हुयो। अरे वाह वाह मंगी साहब, पोइ हाणे मोहम्मद रफ़ी जी फैमिली मां आयो त कुझु ॿुधायो असांखे। हाणे त तव्हां ते ॾंढ आहे। फ़क़ीरनि जो वॾो निहायत जेका त हुयो मुतक़िद, पोइ ही जेका त साहब ख़्वाजा अजमेर जेका त घरां भॼी वियो कंहिं दौर में। अच्छा, ज़ियारतनि जे लाइ ख़्वाजा अजमेर पोइ उते जो वियो त उते ख़्वाजा अजमेर वटि साईं जन गीत जो पेश कयो त ॾाढो उते अवाम खे पसंदि आयो। वाह वाह वाह। हाणे तव्हां बि कुझु ॿुधायो। उनखे उहो माहौल वणी वियो, पोइ उते ई हू रही पियो। मुंहिंजो ॾाढो जेका पर ॾाढो हुयो, उहो मुंहिंजो पर ॾाढो वापसि अची वियो। दोस्त हुया। वाह वाह साईं, ज़बरदस्त, क्या बात है। अच्छा, कुछ असांखे ॿुधायो न दा, ॿ लाइनूं त ॿुधायो असांखे। सर इहो लाइन ड्रॉप थी वई। अच्छा, या मतलब नई बात हमें पता चली ख्वाजा अजमेर जे मेले मां और मंगी बाय कास्ट मंगी थे। सो ख्वाजा अजमेर जे मेले मां जेको हलियो वियो हुयो ऐं उते वरी हिकिड़ो गानो ॻायईं त उतां माना इलाही मक़बूलियत मिली, उतां लाइफ चेंज थी वई। ज़बरदस्त। हाणे तव्हां पंहिंजे एल्बम जो हिकिड़ो गानो आहे जी। रब साईं जैसी जिया रे एक गाल याद रख जा, दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छड़ जा, रब साईं जैसी जिया रे। रब साईं जैसी जिया रे हिक गाल याद रख जा, दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छड़ जा, रब साईं जैसी जिया रे हिक गाल याद रख जा, दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छड़ जा, रब साईं जैसी जिया रे। बस यार हलंदे हलंदे मटी जी वञन थमाणू, बस यार हलंदे हलंदे मटी जी वञन थमाणू, दिल वारा प्यारा अक्सर दुख दे वञन थमाणू, महबूब साईं कॾहिं भेरो न मूंखां भञिजा, दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छड़ जा, रब साईं जैसी जिया रे हिक गाल याद
रख जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी जियारे छो उदास आही गल लाए मौका पुछ जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी जियारी हिक ॻाल्हि यादि रख जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी जियारी पई तुझे सहारे मुझे हालत प्यो हल जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी जियारे हिक ॻाल्हि यादि रख जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी जियारे महबूब साईं करे ढेरों न मौका बन जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी जियारे हिक ॻाल्हि यादि रख जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी जियारी हिक ॻाल्हि यादि रख जा दुनिया बेजार थे भल पर साथ तू न छॾे जा रब साईं जैसी
एक्सीलेंट एक्सीलेंट you. खैर Thank तव्हां you त so नो much. डाउट तव्हांजो गानो तव्हां त ज़बरदस्त गायो पर शोभी भाई शोभी मुइज़ भाई, भाई बिल्कुल। जॉन एक्सीलेंट यार Musician एक्सीलेंट सदा। और स्पेशली हम असांजो engineer साउंड इंजीनियर वाड़े वाड़े साड़ चो भाई अभी अगले शोज के लिए आप साड़ को बुक कर सकते हैं हाँ 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 ये 7 सालन ताईं तू बुक कहीं न वठ ठीक है हाँ अच्छा उसके बाद फांसी अल्लाह अच्छा साड़ की एक चीज बड़ी अच्छी है सहाड़ ओके बोला है उन्होंने डायरेक्टर उनको बाय फांसी कबूल है हाँ साड़ डायरेक्टर बाय ओबी ऑपरेटर बाय पंहिंजो होस्ट बाय रन डाउन बि ठाहे गाना बि ठाहे हल साड़ तूं केर रही अॼु त साउंड वारो बि थी वियो अॼु त साउंड इंजीनियर बि थी वई है जॾहिं तूं सीवी ठाहीं त उन में 7-8 पन्ना हुजनि कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां केरु पिया ॻाल्हायो जी अदा मां सफ़िया बलोच थी ॻाल्हायां इस्लामाबाद मां किथां पिया ॻाल्हायो दी इस्लामाबाद मां अदा एॾे टाइम खां वठी कॉल पई मिलायां मिले ई न पई अदी हिते बस इहो मुंहुं वेठो आहे न जॾहिं खां हिते फ़ोन ते उहो कंहिंखे फ़ोन मिलाए नथो ॾे अच्छा अच्छा अदी प्रोग्राम ॾिसो पिया भेण जी प्रोग्राम ॾिसूं पिया अदा आमिर सां ॻाल्हाइणो आहे अदा आमिर सां ॻाल्हायो मज़ा बात करे अदा आमिर जी अदी अस्सलाम वालेकुम अदी आउं आमिर छा पियो ॻाल्हायां भेण जी जी कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अदी फरज़ाना कीअं आहे अल्हम्दुलिल्लाह आदि मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो जी प्रोग्राम तमामु घणो सुठो आहे मां 2 सालनि खां पोइ ॾिठो आहे इस्लामाबाद में KTN कशिश टील घटि हलंदा आहिनि अच्छा पोइ अदी हाणे त हले पियो न जी जी शुक्र अल्लाह जो हाणे ईअं सम्झो मां शुक्राना अदा कया आहिनि एतिरनि सालनि खां पोइ मां हा बसि हाणे हर अरबाद ते जेको आहे न असांजो शो तव्हांखे ॾिसणो आहे कीअं बि करे जी जी इंशाल्लाह छो न मां त पहिरियां बि ॾिठो आहे अदा आमिर जो बाबा तमामु घणो सुठो आहे तमामु ॾाढा सुठा आहियो सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम बि वालेकुम सलाम अदी अल्लाह छा साईं तव्हां सभिनि खे का ख़ुशि फरमाइश आहे कि सॉन्ग ॿुधाईंदो जी जी न फ़िलहाल हीअं त मां फरमाइश नेक्स्ट टाइम मां इंशाल्लाह तव्हांखे सॉन्ग बि ॿुधाईंदमि वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई मुंहिंजी भेण ईअं ई असांजे प्रोग्राम खे पसंदि कंदा रहो वॾी महिरबानी तव्हांजी अच्छा इहा अदी हिकिड़ी सुठी हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾिनी आहे त इस्लाम कैपिटल सिटी में पाकिस्तान जी कैपिटल सिटी इस्लामाबाद में असांजो चैनल हले पियो ऐं ॿी बि तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदा हलूं त अगरि तव्हांजे इलाइक़े में KTN कशिश या KTN न्यूज़ न पियो हले त तव्हांजे TV ते या LCD ते या LED ते जेको केबल चैनल हलंदो हुजे जंहिंमें फिल्मूं हलंदियूं आहिनि उन्हनि जे तव्हां लोगो जो फ़ोटू असांजे कंहिं बि प्रोग्राम जे या असांजे YouTube जा जेतिरा बि चैनल उते तव्हां शेयर करे सघो था ऐं ॿुधाए सघो था त असांजो पाड़े में या इलाइक़े में चैनल न पियो हले त पोइ ओॾी महिल ई रैपिडली असांजी टीम उते पुॼंदी ऐं तारूं बारूं फिक्स करे तव्हांखे KTN ऐं KTN न्यूज़ ऐं कशिश सभु हलाए ॾींदा सो अॼोको शो ज़बरदस्त थियो कमाल जो थियो बहितरीनु थियो लाजवाब थियो बेमिसाल थियो इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त नेक्स्ट वीक इंशाल्लाह ज़रूर मुलाक़ात थींदी तमामु ख़ूबसूरत सॉन्ग सां गॾु तव्हां सभिनी जी फरमाइशूं नेक्स्ट वीक इंशाल्लाह ज़रूर पूरी इंशाल्लाह सो दुआउनि में असांखे यादि रखिजो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो बरसाति जो मौसम आहे त महिरबानी करे पंहिंजो बि ख़्यालु रखो ॿारनि जो बि ख़्यालु रखो बिजली जे खंभनि खां नालनि खां गटरनि खां मेन होल्स खां थोरो इन्हनि खां परे रहो सो अगरि अॼु जे प्रोग्राम में का लय खां हेठि मथे थी विया हुजूं त उहो बि तव्हां असांखे माफ़ु करे छॾिजो ज़िंदगी रही त वरी नेक्स्ट वीक मिलंदासीं लास्ट में ज़बरदस्त गानो जी शो विवाद दूरी
सही जाए ना, सही जाए ना। जियो जियो चौबे जियो। अधूरा हूँ मैं अब तेरे बिना, अधूरी मेरी जिंदगानी रह जाएगी। ये अधूरा हूँ मैं अब तेरे बिना, अधूरी मेरी जिंदगानी रह जाएगी। ये दूरी दूरी सही जाए ना, सही जाए ना, सही जाए ना, सही जाए ना। सही जाए ना, हर राह में तू आए नजर, हटता नहीं अब अकेले तन्हा सफर। ओ हर राह में तू आए नजर, हटता नहीं अब अकेले तन्हा सफर। सही